ख़बर शामिल कई वई आहे। इस्लामाबाद पाकिस्तान पीपल्स पार्टी गिलगित बिल्तिस्तान में हुकूमत ठाहिण लाइ मजलिस वहदत मुस्लिमीन MWM ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी क़यादत सां राब्ता कया आहिनि। ज़रीन मूजिब पीपल्स पार्टी वफ़ाक़ में मौजूद अपोज़िशन सां मिली गिलगित बिल्तिस्तान में हुकूमत ठाहिण चाहे थी ऐं अपोज़िशन क़यादत ईंदड़ 24 कलाकनि में हुकूमत साज़ी ते सलाह मशवरो ऐं फ़ैसिलो कंदे। वाज़िह रहे त MWM जो हिक ई PTI जा हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार गिलगित बिल्तिस्तान मां कामयाब थिया आहिनि। ज़रीन मूजिब चवणु आहे त अपोज़िशन वटि जे बी औरतुनि ऐं टेक्नोक्रेट गिलगित बिल्तिस्तान असेंबलीअ जे 24 मां 22 तक़नि जे नतीजनि मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टीअ 10 नून लीग 5 इस्तेक़ाम पाकिस्तान पार्टी आज़ाद उम्मीदवारनि जी शमूलियत खां पोइ 4 ॿ आज़ाद उम्मीदवार ऐं MWM हिक सीट हासिल करण में कामयाब थी आहे। यादि रहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पीपल्स पार्टीअ खे गिलगित बिल्तिस्तान में हुकूमत ठाहिण जी दावत ॾिनी आहे, जॾहिं त नून लीग अपोज़िशन में विहण जो फ़ैसिलो कयो। इन खां सवाइ नून लीग जे उमीर मक़ाम बि चयो आहे त हूअ ॿियनि सां मिली हुकूमत ठाहे सघिया आहिनि। अक्सरियत हुजण ते हुकूमत ठाहिण जी दावत ॾिनी